बरसाती तबाहकारियों से शदादकोट सिटी भी बच न सका। शहर के हर मोहल्ले गली में घुटनों तक पानी मौजूद है, जबकि इस हवाले से इंतज़ामिया दूर दूर तक नज़र नहीं आ रहा। छितां जेके किरी पई हुन असां पंहिंजे सिर खां पट सट करे उधार वठी कंहिंखां ठाराईंदा पिया। चूंडियल नुमाइंदा कोई बि जेके ताईं असांखे वोट दरंद जॾहिं वोटनि जो टाइम हूंदो आहे दरंद बीहंदा आहिनि, उन टाइम असांखे इलाज कंदा आहिनि। हाणे असां कोई पुछा बि करणु आयो आहे त भाई तव्हांजी छत किरी आहे, तव्हांखे कंहिंजी ज़रूरत आहे या न आहे। असां आला इख़्तियारनि खां अपील था कयूं, डी सी कंबर शदादकोट मीर नादर ख़ान मक्सी ऐं वस वारनि खे अपील था कयूं त ख़ुदारा ग़रीबनि जी मदद कयो। हे तव्हांजे साम्हूं कमु हले थो पियो, हे मथे तगारियूं ढोईंदा पिया, असांजी छतां किरी पियूं आहिनि, असांजी भितां किरी पियूं आहिनि, असां पंहिंजे सिर पाण ठाराईंदा पिया। को बि असांखे हिन महिल ताईं पुछा करण वारो न आयो आहे। शदादकोट खे चो तरफ़ पाणी वकोड़े वियो आहे। ॻोठ सभु असांजा ड्रही विया आहिनि। रेस दोदे मंगण वारे जो ॻोठ हेॾो पाणी बीठो आहे, पर हिन महिल ताईं ज़िले इंतिज़ामिया, तालके इंतिज़ामिया, सिटी इंतिज़ामिया का ज़ाहिर न आहे। मुंसिपल अमलो घर में वेठो तनख़्वाहूं थो खणे, शहर जी घिटियुनि में तव्हां वेंदो हेॾो पाणी बीठो आहे चेल जेॾो। न न्याणी ॿार दवाउनि तां वञी था सघनि, न डॉक्टरनि ताईं, न स्कूल त बंदि आहिनि। ऑलरेडी सॼे शदादकोट जी इर्द गिर्द जेतिरी पस गर्दाई जो ॻोठनि जो अवाम आहे, उन्हनि खे स्कूलनि में कॉलेजनि में रहायो वियो आहे। असिस्टेंट कमिश्नर आहे जेको उहो गाइबु आहे। तालुके ऑफिसर मुख़्तियार कार आहे जेको हिन महिल ताईं उहो रुॻो बंगलनि जा थो चकर काटे त कहिड़े नवाब या कहिड़ो मिनिस्टर या कहिड़ो MP चए थो त मां उहा लिस्ट ठाहे फलाणनि सिफारिशुनि खे ॾियां। सिफारिश ते टेंट बि मिलनि था, राशन बि मिले थो, पाणी बि मिले थो। हे असांखे पाड़े वारनि पंहिंजो ॾिनो आहे जेको हे असां चांवर राति वारा खयूं था वञूं। ॻोठ में ॿार वेठा आहिनि, हेॾो चेल जेॾो पाणी आहे त हिन महिल ताईं का इंतिज़ामिया दोस्तली रोड ते न आई आहे। खंड ॼाराए रहंदो, असांजा रस्ता बंदि करे छॾिया अथऊं। माल मताव अन्न ॿार बचा असांजा सभु ॿुॾी विया, लुड़ी विया। इंतिज़ामिया जो किरदारु इहो आहे त जेतिरो बजट आयल आहे या जेतिरो कुझु हिते मोटर या ॿियो सामान हिते गवर्नमेंट मोकिलियो आहे या कयो आहे त हे पाणी शहर जो त हिकिड़े ॾींहं जो निकाल आहे। पर मक़सदु चवण जो इहो आहे जो अॻिले खे चओ त अॻिलो चए थो मां सां लेबर पूरो कोन्हे, सभु सुफ़ेद कपिड़े वारा मां वटि भर्ती थियल आहिनि। हाणे भर्ती थियल आहिनि त आवाम त मरे थी, किन में किचले में मुॾे थी। ऐं शदादकोट जे चो तरफ़ पाणी आयल आहे, जेको सिटी में अंदरि पाणी आयल आहे। बरसाति हे थियल त सभु शइ अलाह जी आहे, कंहिंजे मथां ज़ोरज़ारी न आहे। पर ख़ुदा कारण रुॻो इहो ख़ाली हेलीकॉप्टरनि ते घुमणु ऐं जहाज़नि ते घुमणु, रुॻो कटा ॾिसूं था, जाॾो करो कटा मिलियल आहिनि। शहरी मुसलसल इंतज़ामिया की जानिब देख रहे हैं, मगर इंतज़ामिया है कि फ़ोटो सेशन तक महदूद है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदादकोट।